ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, मलीर कैंट वेझो घर मां तशद्दुद जो शिकार नारी बाज़ियाब। नारी पंहिंजे अमड़ ऐं भाउ ते तशद्दुद करण जो इल्ज़ाम लगायो आहे। SSP मलीर बाज़ियाब करायल नारी पंहिंजी फैमिली सां वञणु नथी चाहे। काशिफ़ अब्बासी नारी पाण ते तशद्दुद जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते शेयर कयूं हुयूं। काशिफ़ अब्बासी ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। मलीर कैंट वेझो घर मां तशद्दुद जो शिकार नारी बाज़ियाब। नारी पंहिंजी अमड़ ऐं भाउ ते तशद्दुद करण जो इल्ज़ाम लगायो आहे। SSP मलीर काशिफ़ अब्बासी जे चवण मुताबिक़ बाज़ियाब करायल नारी पंहिंजी फैमिली सां वञणु नथी चाहे। SSP मलीर नारी पाण ते तशद्दुद जूं तस्वीरूं वीडियो ते शेयर कयूं हुयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।